अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मुस्तफ़ा मेमण ऐं ॾिसी रहिया आहियो कोस्तान न्यूज़ सर्विस। सभ खां पहिरीं अॼु जूं अहम ख़बरूं। पीपी मिनारिटी विंग सुन जे सदर MP डॉक्टर लालचंद नौकराणीअ प्रेस क्लब थाणो बुला खान पहुची नवनि चुनियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। मुख़्तियारकार थाणो बुला खान जी ख़ाली पियल जाइ ते मुमताज़ टालपुर खे मुख़्तियारकार थाणो बुला खान मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं पंहिंजी चार्ज वठी कमु शुरू करे छॾियो आहे। थाणो बुला खान शहर में रोलू जानवरनि जो आज़ार ख़त्म न थियो, शहरियुनि पारां एहतजाज जो चिता। एस्को टीम पारां गैर कानूनी कनेक्शन ख़िलाफ़ ऑपरेशन जारी, शहर ऐं आसपास केतिरा ई गैर कानूनी कनेक्शन काटे छॾिया। पाकिस्तान में बि 9 खां 12 क्लास जा स्कूल खुली विया, पहिरें ॾींहुं शागिर्दनि जी हाज़िरी नाले मातर रही। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोस्तान न्यूज़ सर्विस।